जिथे किथे सामान उछलाए था अचनि। हेलो हेलो पुट घर जो कमकार कयो अथई? आओ जीजी कयां थी। रिलियूं उई पयूं आहिनि विछाए छॾियां। हाणे त हॾ बि जवाब ॾेई विया आहिनि। हाय हाय जवानीअ में जॾहिं उर ज़ोर रहंदासीं त रातो रात पके था वञी चोरी करे मोटींदासीं। मजाला जो गॾो रतीअ बराबरि बि कुरके। हाणे त विख बि कान खई थी। रुगो नूरे जे दुकान तां थी मोटियो आहियां त साह ई निकितो थो वञे। अम्मा सदोरी बाबा पाणी त पियार। आओ अबल। हचारा तोखे बि मां चयमि सुबुह सां त सुम्ही आराम कर, छॾ नूरे जे हवालनि खां। पर तुंहिंजो बि ड्रावनि खां सवाइ हाँ तो फाटे। ॿुध, जेसि ताईं तूं बि पंहिंजी वेही जी सुरहियूं न ॿुधाए तोखे बि मानी हज़म कोन थी थिए। अरे भागन भरी हाणे वञी ये ड्राड़ियूं त रहियूं आहिनि से बि नथी सही। जीजी छो थी अबल ते हलाऊं करी? मुंहिंजो अबल त हाणे शाहज़ोर आहे शाहज़ोर। ख़बर थी एनी अबल खां पकड़े त छॾाए कोन सघियसि। हाँ ख़बर आहे। ये कजाए अम्मा तू ही को मुंहिंजी बाहर कर। रुगो पंहिंजे पुट जो पासो अची बीठी आहे जेको चावड़ीअ में वेठो शमल मीरालीअ जा कलाम ऐं उमराणी जा ॻाए थो वेठो। चावड़ीअ में बि कलाम बहादुर ॻाईंदा आहिनि, को भाड़िया भुतिया कोन ॻाईंदा आहिनि। इहो इहो तुंहिंजो पुट बहादुर? अड़े सदोरी मां तोखे ख़बर आहे तो वारे इन पुट खे पहिरियां सचू लॻण सां ई न सभु चोरियूं बासे वेठो थी। चेबो त मुंहिंजे पुट खे एॾो कुटियो अथनि। न न बस विहारे बुसरियूं भोरे था खाराइनि। सदोरी मां तोखे त ख़बर आहे इहे पुलिस वारा नए चोर सां कहिड़ी तादी कंदा आहिनि। हाँ पर हिकु ॻाल्हि अथई, या त पुट हे चोरी छॾे तोभां करे वेहंदुई या त टाप जो मोह वांगुरु चोर खान। हा चेबो त मुंहिंजे लाडले पुट खे मान लेटाए लेटाए मारियो। लेटाए लेटाए असली ऊंधो टंगे कुटियो अथनि से। जीजी अबल छो था जीजी खे पिटायो? जीजी अबल ता तोखे हरू भरू थो पिटाए। मूंखे ख़बर आहे त अबल सवेर उथी हिन करियो जो रेस जी सिफारिश ते अदर खे छॾाए अचे। न पुट हिन अचारे का इहो किथे थो पुजे? इहो त वियो हूंदो मूए नूरे जी हट ते। ॿियो वरी छा? बस हाणे खणी पहिरां थी ॻाल्हि ॿुधाए। बस हाणे बस रोण छॾ। कुझु कोन थियो आहे तुंहिंजे पुट खे। नओ बनो लॻो वेठो थी चाप में। अञा 4 लाठियड़ा वेठा ज़ोर था ॾियनि मोहांडरे खे। हा ज़ोर ॿियो न त आख़िर पुट कंहिंजो आहे। हाणे ठहियो ठहियो पुट कंहिंजो आहे। मूंखे बि ख़बर आहे तुंहिंजी पुठाड़ा बि अची का ॿी सेकंदी हुई न। करे छा थी? अरे पुट जे करे मुड़स जी कची थी करी। वाकई अबल? हाँ तू भी मां जे साइड भी भला। जीजी चली तोखे त खिलण थो अचे, मूंखे रोअण थो अचे। ख़बर न आहे त मुंहिंजो पुट कहिड़े हाल में हूंदो। अबल भला अदल कॾहिं ईंदो? अम्मा दुआ करे। कमदार वियो अथसि वठण। सदोरी पुट थाम हले वठ। मूंखां त हाणे घर जो कमु कोन थो पुॼे। बाहि जी जर असुल साड़े थी साड़े। हाओ जीजी मलिया थी। जीजी ख़बर आहे मुंहिंजो अदल ईंदो न त मां गाज़ीअ ते घीअ जो ॾीओ ॿारींदसि। हाँ
हाँ मां भाउ जे लाइ दुआ घुर त ख़ैर सां मोटी अचे। वाज़ी तूं लजपाल आ, मुंहिंजी लज जो रखवालो, मुंहिंजो सोनो अदल वराए ॾे। अलाए मुंहिंजो भाउ कॾहिं ईंदो। अम्मा सदोरी होॾां ॾिसो गाज़ीअ तुंहिंजी पहुची हुई। ऐ मां सदको वञा, मुंहिंजो पुटु आयो आहे, मां सदको वञा पंहिंजे बस लाल बस चल कोसो वाह न लॻे पुटु अम्मा निभागन ओखो त कोन रखियो हुई। छो परेशान आहे अम्मा? मां अची वियो आहियां, मां अची वियो आहियां, ख़ुशि आहियां मां। अदल ख़ुशि त आहीं? हा ख़ुशि आहियां। अबा भेणे न तोला बास बासी आ, चए पई त तो छुटी ईंदो त गाज़ीअ ते सचे गिह जा वञी ॾिया ॿारींदसि। हिन रनुनि खे ॿियो कहिड़ो कमु? वतन ॿाहिरि निकिरण जा वज ॻोल्हींदियूं। कोन्हे कंहिं बि ॾींहं बि ॿारनि जी ज़रूरत। हल हल अंदरि हली मुंहिंजे लाइ अंदरि छा आहे त मां आराम कयां। चावड़ीअ में मच्छरनि सुम्हण ई नाहे ॾिनो। हाँ सदोरी थी वञ भाउ जे लाइ सोनी टुक जी इली विछाए। हा जी। हल हल अंदरि छा आहे? बाबा तुआरो पग मट यार खैरू बरो जो सलाम पियो ॾेई। मालिकुम अस्सलाम मालिकुम अस्सलाम। पर इहो तोखे मिलियो किथे? पुलिस वठी आई हुअसि, चावड़ीअ में मूंसां गॾु बंदि हो, पुट जे हिफ़्ज़ में वठी आयासीं। ईअं न मतलब त हुन बिमो जियां पंहिंजे पुट खे साॻी किरत थो आहे। मयारूं पियो ॾेई बाबा, चए पियो त सफ़ा असली मुंहुं ॾेखारण खां ई हलियो वियो आहे। हाय हाय छा त ॾींहं हूंदा, ॿई गॾिजी वारदातूं कंदासीं। भाॻियो उथियो न आहे ऐं हिन जी ॿिए हथियाड़ी लठ हुन जी क्याड़ी में लॻी न आहे। हमरा बग़ैर तव्हांजे ढेरी। हा साईं। अम्मा जी पुट पाणीअ जो वठो त प्यार। हाँ हाँ उमल थी तूं अची वई आहे न, वे बाबा वे वे हल वे। अच अच मूमल दी ख़ैर सां आई आहे न? चाची हो अम्मा खे न, हाँ छा थियो आदि खैरीअ खे? अम्मा ते न जिन आयो छा आहे, आयो? हालत ॾाढी ख़राब अथसि। अरे सदोरी धीअ, ओ सदोरी धीअ, ओ सदोरी मुंहिंजो हेॾो बुरखो त खणी अचिजांइ। हा जीजी अचां थी। अच अच जल्दी अच पुट, पुट जल्दी अच। उहे त ख़ैर लॻो पियो आहे न घर में? हा सभु ख़ुशि आहिनि न? अच्छा जीजी बुरको मुमल भली करे आई आहे। घणनि ॾींहंनि खां पोइ असांजे घर आई आहीं। सदोरी धीअ मां वञाईंदी चाचे जे घर, अधी खैरियत फ़कीर आयो आहे, वञी फीणो पढ़ांसि। इहो मोह जिन बि अलाए कॾहिं चाची जी जिंद छॾींदो। अरे पुट ईअं न चइबो आहे, उहे बि चाचनि जो जिन जेको आहे न अल्लाह जो पोतल फ़कीर आहे, उन्हनि जी शान में गुस्ताखी न आहे कभी। हल हले पुट हलो हले हले हले। जीजी मुमल मूं वटि तरसंदी। चङो ठीकु आहे, पोइ ईअं कजांइ घर जो ख़्यालु रखजांइ। हा पुट तूं बि कंहिंसां न हाणे विढ़जांइ, ख़ुदा खे मञाए। अरे नज़र ईंदो न छा? अदा तुंहिंजो हंधि विछाए छॾियो अथमि, अचड़ी वे। सदोरी जी अदा। तूं न अंदरां मुंहिंजे लाइ वञ त मुंहिंजो पिस्टल पियो दियो त खणी अच। तूं वे, मां पिस्टल खणी थी अचां। वे मोमल ख़ुशि त आहीं न? हा ॿुध मूंसां मिलण आई हुई न?
न हा 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 अच्छा 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 रे मुझे भरसा वे आ छो आ न उथिया न माई तो अचा भला न न न न न न न वेझो न अच जाए छो सदोरी सदोरी चङो भला ॻाल्हाए त सही न वे 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 छा ॻाल्हायां कुझु बि ॻाल्हाए कुझु बि छा मूंसां यारी रखंदी आहे हाँ सस मां सदोरी ॾेई वेंदसि इन वरी कीअं ॿुध तूं मूंसां वेहण खां लड़ाईंदी छो आहे वेहण खां न तोखां लड़ाईंदी आं छो मां को तोखे खाई वेंदुसि छा मां तुंहिंजो सौट आहियां सौट डिज न उन खां ई त भउ थो थिए सदोरी अदल सोट त केतिरा ई भेरा तुंहिंजो पुछण लाइ आई हुई हा पर तूं न तूं वञ मुंहिंजा कपिड़ा इस्त्री कर हल वञ उहे त कॾहिं कनि थियल आहिनि थियल आहिनि हा कहिड़ा ओ अच्छा अच्छा न न अच्छा न खपनि पोइ वञी कारा कपिड़ा मुंहिंजा इस्त्री कर हल हल उहे बि थियल आहिनि अचड़ी पाण अंदरि हली कचहरी थी कयूं सदोरी हा दा चयमि जो त थियल आहिनि कपिड़ा इस्त्री मूंखे सौट सां कुझु खुलासो ॻाल्हाइणो आहे चयमि न तूं अंदरि हल त ॻाल्हायो न मां का तव्हांजी ज़ुबान पकड़ी आहे छा चयमि न त न तुंहिंजे मुंहं ते न हल अंदरि चङो सदोरी मां छा कयां सोट पकड़ियो वञा थी मां छा पुछो मां छा पुछई मूंसां यारी रखंदी आहे भला तू हिते छो आई आहे त छो आई आहे मूंसां मिलण आई आहे बाक़ी छो आई आहे छो सोट सफ़ा असुली पाण त कोन अची असांजे घर रहंदो पियो त मुंहुं लॻे रोकी रोकियांसि कोन थो भला ॾे हाल वाल सौट ख़ैर असां मोटी आहे का तकलीफ़ त कोन अथई न न बा जेल बि त जवाननि लाइ ठाहिया आहिनि को भाड़नि भुतनि लाइ थोरी अच अच वे सोट अच वे। सोट मां तुंहिंजे लाइ लस्सी खणी अचां सफ़ा का चरी जा केतिरा दफ़ा चयो तो मैं तू मूंखे सौट न चवंदी कर अधो चवंदी कर अधो चरी मां लस्सी कोन पीअंदुसि वञ हाणे हाणे होटल तां चांहि पी आयो आहियां लस्सी खणी अचां सौट मूमल अच मां तोखे अदा जी शादी जो अजर ॾेखारियां कर ख़बरूं चारूं सोट ख़बरूं चारूं खेर जूं रात वयासीं पके अल्लाह पो पोइ वरी छा कासण भी मची हथ लॻी बाकायदे मोटरसाइकिल 40,000 कैश अल्लाह ॾियार का 40,000 जी चौथाई काथे भा कॾो कन जो वेराए खाई बि वियासीं ईअं वरी कीअं सोट ईअं वरी कीअं बस वेराए खाई वियासीं असांजो हिसो पति विसरी वियो मां छा तुंहिंजो हिसो पति हा मुंहिंजो हिसो पति
हर वारदात में पंहिंजो बराबर जो हिसो पति हूंदो आहे प्यारा। पर रातों की वारदात में तो तू कौन होए? हाँ ऐं मां जो तव्हांजे पारां 4-5 ॾींहं थाणे जी हवा खाधम, सा कहिड़ी ख़ुशीअ में पुट? यार सोढा, मूंखे समझ में ही नथो अचे तो तू चवी छा थो? हे कहिड़ियूं ॻाल्हियूं तो करी? कहिड़ियूं ॻाल्हियूं मां थो कयां या तूं तो ओपरियूं ॻाल्हियूं करे सुणा? अञा ओपरियूं ॻाल्हियूं मां थो कयां? यार अलाए छा थो चई, मुंहिंजी सम्झ खां परे आहे। सौट यार याराणी मामलो साफ़। पोइ मां बि हिन वारदात में तव्हांखे हिसो पति कोन ॾींदोमांव। हा पर इन वारदात में त सभु गॾु हुयासीं। सोढा ॻाल्हि ॿुध ऐं सम्झण जी कोशिश बि कर। इन वारदात में सभु गॾु हुयासीं ऐं हिन में सभिनी जो हिसो आहे। पर पचाई त मां अकेले सिरन। मां सम्झां थो तुंहिंजो दिमाग़ कमु नथो करे। जे तूं पकड़जी पए इन में असांजो ॾोह। मां रखां मां मोचड़ा झलिया मां थाणे ते ज़लील थियुसि मां ऐं तव्हांखे हिसो पती ॾियां। तव्हां वतो वारदातूं करे मौजूं माणींदा। हा छो? पुट सिधी ॻाल्हि कर, सिधी ॻाल्हि कर त तुंहिंजी नियत में छा आहे? नियत छा जी? सिधी ॻाल्हि आहे, जे रातों की वारदात में मूंखे हिसो ॾींदव त ठीक, जे न त मां बि अगली वारदात अकेलो खाईंदुसि। हा छो? कहिड़ी ख़ुशीअ में पुट? उहा इन ख़ुशीअ में त मां अकेले पचाई आहे। जे तव्हां ते भाया हा न त तव्हां बि मूंसां गॾु थाणे में वेही ताड़ियूं वॼायो आहे। पोइ ॾिसां त तव्हां कीअं था वारदातूं कयो। हाँ त इहा ॻाल्हि आहे। हा इहा ई ॻाल्हि आहे। सोढा इहा सुठी ॻाल्हि नथो करी। जेको थियो सो ॾिठो वेंदो। मूमल, ओ मूमल, अच्छा त घर हलूं। सौट मूमल खे छॾे वञ, शाम अदल छॾे वेंदुसि। अच्छा मूमल, अदल छा थियो आहे? सौट खे छा ते कावड़ आई? तारनि जो छा मरतान ॻाल्हियुनि में। हलो छा जो लूड़ो? जी अदल ऐं सौट पाण में हुआ। छो छा थियो अथनि वरी? अलाए वरी अटकिया आहिनि? लॻे ईअं पियो। कोन नथा मुड़नि, कोन थो मुड़े। इहो मुंहिंजो जेको पुटु आहे न, इहो मुंहिंजो सिर खणंदो ई खणंदो, मूंखे ख़बर आहे। जी सौट सफ़ा कावड़ में हो। छा पियो चए? अलाए मूं ॿुधो कोन, पर आवाज़ माना तेज़ ॻाल्हाइण पिया ऐं मूं अदल खां पुछियो त मूंखे दड़का ॾिनई। इहो त मां बि ॿुधां पई अंदरि। अलाए छा कंदो इहो छोकिरो मूंसां। अल्लाह अल्लाह, तौबा तौबा ज़ारी, हाणे त दुनिया रहण खां ई वई आली। छा थियो? तौबा, इहो न पुछ सोढे मां त छा न थियो। ज़ारी ज़ारी, तौबा तौबा। नेठ छा थियो? ॿुधाईंदे बि खणी। तौबा ज़ारी। रुगो तौबा तौबा कंदे या फाटंदे बि? अरे हू रुस्तू नाहे, करमारो पुटु। हाँ
छा थियो उनखे कर्म मंडो उहो ई जेको परसाल गुज़ारे वियो हुयो हा हा इहो मरिया तो हा वरी छा कयो उन अरे अॼु इन पंहिंजी भेण खे कारी करे मारियो आ आई मुठिस ज़ुल्म कलोरी अबल हिन मोए त पर साल पंहिंजी मां बि कारी कई हुई न हा मां असली खानदान जो ई मुहकारो अथनि पर अबल मानस कमाला अहिड़ी न हुई बेगुनाह हुई अलाए अबा रन जात ते कहिड़ो एतबार न सो डले पई अगा कमाली अहिड़ी न हुई उहा त वीचारी ईअं न हुई ख़बर थी त हुनजो मुड़ुस बि कोन हुयो छेड़ा चूंडे पंहिंजो ऐं पंहिंजे बच्चनि जो पेट पालंदी हुई जे अहिड़ी हुजे आ त कॾो को मुड़ुस करे वेही रही हुजे आ ॻोठ वारे मर्द कंहिं न हुनजो संग छिकियो पर हुन शादी न कई हुन पंहिंजी धीउ जन्नत जे लाइ पंहिंजी ज़िंदगी जंजाल में विझी छॾी वरी बि इहा ई ख़राब कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ खा ख़ुदा जो ख़ौफ़ खा शहरी मंड मन वांगुर हई न मगज़ असली कुत्ते वारी यखी अड़े तो आरा ॾाढा सियाणा चई विया आहिनि त मां ते बि एतबार न कजे हू बादशाह वारी ॻाल्हि न ॿुधी थी धूड़ पई आहे बादशाह खे जी जी तूं वञी ॾिस त सही जन्नत जी लाज सां अलाए कहिड़ी हालत हूंदी छा हा हा का ज़रूरत न आहे कारीअ जे लाश ते वञण जी पर अबल जन्नत वीचारी निधड़की हुई इहो ई त हिकिड़ो भाउ हुयसि तंहिं बि हथनि सां खबरदार जो का बि रन दर खां ॿाहिरि पेर रखियो आहे भले कारीअ जो लाश ख़राब थियण ॾियो त ॻोठ जी रननि में बि हिरास पवे त कारो मुंहुं कराईंदड़ रन जो कीअं लाश कुता था पटनि सुधोरीअ जा पी इहे छो थो चवीं तूं हरू भरू ॾिस औरत जी का बि हैसियत न आहे औरत जी का बि इज़त न आहे तव्हां मर्दनि जी नज़रनि में आहे पर जेको कारो मुंहुं कराईंदो उन सां त इहो अछर थींदो न पर अबल सुधोरी दी तूं छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे तूं घर जो कमकार करे वठ हल मुंहिंजी अम्मा हल भला इहो त ॿुधाए इहो कारो कंहिंसां कयो अथनि साॻो ई किसो मानस वारो शक शक पर कंहिंते शक अरे इहो अलण वारो पुटु न आहे जेको शहर पढ़ंदो आहे हा इहो नालो छा अथसि पंहिंजो हा वज़ीरू वज़ीरू हा जेको ॾाढी मुछाकूड़ आहे अंग्रेज़नि जहिड़ी छिकिल करे घुमंदो थी अरे मां हिन गुनाहगार अखियुनि सां मां पाण उनखे छतू वारनि जे लोढ़े तां छाती पाईंदे ॾिठो अथमि हा ख़बर न आहे छा थी वियो आहे अरे मूमल थी आई आहे छा अच भा अच अच भली करे आई आहे मुमल भी ॿुधाए अॼु कहिड़ी त ठीकु आहे न ख़ुशि आहे न हाणे त फ़क़ीर कोन थो तंग करेसि न न हाणे ठीकु आहे हा हा वे 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 हेॾां वे मुमल ख़ुशि त आहीं हा चाची जाको लाको तो फीणो पड़ियो अथसि न ताको लाको फ़कीर कोन आयो अथसि हा हा वाह वाह मां ॾियाए पाणी ख़ुशि आहीं हा चाची ख़ुशि आहे भला हेले घणा ॾींहं लाता थी हा हा जहिड़ो के पाण त अचे थकिजी पई आहे ईअं न अरे अम्मा तोखे त ख़बर आहे भाणस खामखा कंहिंजे घर नाहे छॾींदो हिनखे हा दी हरू भरू भाणी झलियोसि पराए घर वञण दे चाची असांजो घर सदोरी कान पराओ घर न आहे आखिर चाचे जो घर अथसि अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे अम्मा
ईंदी ईंदी ज़रूर ईंदी। हा तॾहिं ईंदी, मां जो रोज़ रोज़ भॻी पुठियां काॾो ईंदी। छॾ हाणे मयारो हेॾे अचो। मूंखे चङी तरह ख़बर आहे त तूं हिकु न ॿिए ॾींहुं छो भॻी बीठी आहीं। हल हल बेशरम। बेशरम वरी मां। सदोरी जी मां हाँ ॿुध, मां वञा थो वॾेरे जी ओताक ते, उन न्यापो कयो आहे। वरी को हूंदसि बेघर जो कम ॿियो वरी छा वॾेरे खे कम पियो आहे। न न अहिड़ी ॻाल्हि न आहे। असल में छा आहे त पुट जी दहा वई आहे, संदसि दोस्त जी दहा खणी विया अथसि। वरी छा कयो मुंहिंजे पुट, छा कई वरी? ख़ैर त आहे? हा अलाह ख़ैर कंदो, ख़ैर कंदो, ख़ैर आहे। पर ॿुधण में आयो आहे त संदसि सोटरांस बि दाही धुर सां गॾु आहे। साहब ॾिनो, पर साहब ॾिनो त अहिड़ो न आहे। बराबर साहब ॾिनो अहिड़ो न आहे, पर पुट खे त अलाह रखे न। ओए तू ई साहब ॾिने खे सम्झाएसि, मां हिन जो छा कयां, मूंखे त सम्झ में नथी अचे ॻाल्हि। ठीकु आहे, अलाह भली कंदो। अॼुकल्ह जी यारी ॿ हथ चिकी मिटी, बाक़ी वारी वारी, अलाह पनाह ॾींदो। सदोरी धीअ, भेण खे कुझु खाराईंदी पीआरींदी या सकड़े पेट जो हवाल कटंदव? चाची चाची मूंखे तलब कोन्हे का। त ॾेई बि पुट, छा खाईंदीअ? जीजी तूं फिकुर ई न कर, मां हिन जी सुठी थी मेज़बानी झलियां। जंहिं पेट जे सुर खां ही आई आहे न, उहो ई मां न ॻाल्हाईंदी आहियां। रुसनो रुसनो मां कोन थी ॿुधायां, पर ॻाल्हि ॿुध, जीजी खे त ॿुधाइणो पवंदो न। पर छो, ज़रूरत आहे छा? चरी वॾनि खे ख़बर न पवंदी त तुंहिंजो संग कीअं चिकींदा। अड़ी चरी मुंहिंजी सोट, चाचो ऐं बाबो पाण में भाइर आहिनि न, पाण में खीर भत हूंदे ॿिए हंधि कीअं वॼाईंदा। तूं पक ॼाण त तुंहिंजो रिश्तो मुंहिंजे भाउ सां ऐं मुंहिंजो रिश्तो तुंहिंजे भाउ सां थियणो आहे। पर भाणे त चए थो त मूंखे अदा कोठिंदी कर। अदा? हा हा, सोट ऐं मासा त शादी खां पहिरियों हिक ॿिए खे भाउ भेण कोटींदा आहिनि। अम्मा पई चए त चाची चाचे खे 2 हफ़्तनि ताईं अदा अदा कंदी हुई, पोइ जॾहिं ख़बर पयसि पोइ को वञी। पर ॻाल्हि ॿुध, मूं ॿुधो आहे त तुंहिंजो संग तुंहिंजा मासात बि छिकंदा। हा हा, पर बाबे जो ख़्यालु तव्हां ॾे आहे। अलाह करे। हा 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 हा, केॾो थी मरी मुंहिंजे भाउ लाइ। हा थदा थदा शुकारा थी भरी। हलड़ी मां त तुंहिंजे लाइ दुआ घुरी चरी। अड़ी मायूं, कहिड़ी सुस पुसला थी अथव, मूंखे बि त कुझु ॿुधायो। जीजी बस ये ज़माने जी पियो ॻाल्हियूं कयूंसीं। हाय पुट, अड़ी अमड़, हाणे ज़मानो बि तव्हांजो, वई बि तव्हांजी, असां त पंहिंजो वक़्तु खाई वियासीं। देस मुंह आयो थी जीजी के पंहिंजो ज़मानो यादि। सदोरी पुट, ही थोरो सामान त अंदरि खणी वञ थी। हाँ जीजी। हाय हाय, को ज़मानो हुयो, अन जी गुणी हिक हथ सां सोरे रखंदी हुई, पर हाणे त हलण खां बि लाचार आहियूं पुट। अड़ी मुंहिंजी चरी चाची, जवानी त जवानी आहे न। बिल्कुलु सही थी चवी धीअ, जवानी जवानी आहे। ठीकु आहे पुट, तव्हां वियो, मूंखे थोरो कमु आहे, मां अचां थी मोटी। ठीकु आहे जीजी। अंदर सदोरिया त पोइ अच तूं मूंसां खट ते वे त अच। पर ॿुध, तूं मूंसां वेहण को लवाईंदी छो आहे? वेहण खां न, तोखां लवाईंदी आं। छो? मां को तोखे खाई वेंदुसि छा? मां तुंहिंजो सौट आहियां चरी। तोखां मूंखे हिजाब थींदो आहे। हाँ? ॿुध, तूं मुंहिंजे भाउ दा साहब ॾिने सां विड़ियो आ छा?
ॿुध तव्हां रननि जो तंहिं में छा? हा अदा साहब ॾिनो मुंहिंजो वॾो भाउ आहे। अच्छा, जे वॾे भाउ जो एॾो अहसास अथई त पोइ हेॾे आंगूठे लाइ ईंदी आहे छा? हा अदल असां त अची सघूं था। अदल अजरक त खयो वञ। अदल छा ॻाल्हि आहे? छा ते पुकियो बीठो? अरे कुझु बि न, मुर्गो पुछो मांसि त अदा साहब ॾिन सां तुंहिंजो झेड़ो थियो आहे छा? उन ते वरी बिर थी वियो। अड़ी अदल जी ॻाल्हि दिलि में न कजां। चाहियां बि नथी करे सघां। ओ अल्लाह, अच वे। छा पियो थिए? ऐं सदोरी ॿी ॻाल्हि न ॿुधाई? कहिड़ी? ओ इहा पाण वारी दोस्त हुई न जन्नत, इनखे न भाउ कारो करे मारे विधो आहे। हा अड़ी सवेर अबल जीजी खे ॿुधाए पियो। अड़ी केॾो न भाउ लाइ कंदी हुई, जॾहिं ॾिसेसि त टुक जूं रिलियूं ठाहींदी हुई, किस्म किस्म जूं टोपियूं मटाए पाईंदो हो ने भागो। जॾहिं हू शाम भर्त भरियल पहिरान पियो पाईंदो मोह। बाबे चयो त छोकिरो कमदार आहे न, उन चयो त उनजी भेण छोरे रुस्तम सां खरियल आहे। ऐं अञा हिनखे गैरत जो कमु था चवनि। असल में अबो ईअं पियो चवे त कमदार जी नियत जन्नत ते ख़राब हुई, सो घणा हुरब हलाइण खां पोइ बि जन्नत बूथ में थुक न आयसि, जंहिंजे करे तीश मिर्ची भाणस खे मशराई त जन्नत कारी आहे। चइबो त वीचारी जन्नत सां बि माणस कमाला वारो कीस वही वियो। भला ॻाल्हि ॿुध, चाचा खे इहा ॻाल्हि कीअं ख़बर पई? अड़ी बाबे खे न, पर सॼे ॻोठ खे ख़बर आहे। अञा बि हिनखे गैरती था चवनि, सिधी साईं गैरत आहे पा। पर वज़ीर त शहर पढ़ंदो आहे। हा बि त शहर हूंदो न। पर टियों ॾींहुं आहे हिते ॻोठ आयो आहे। भला ॻाल्हि ॿुध, इहा सच में ठहियल हुई छा वज़ीर सां? नड़ी मूंखे त ईअं थो लॻे त भेण खे कारो करे उन कारे खां चटी वठंदो, जीअं मां खे मारे वती आहे न। या वञी गैरत बची आहे। पर बाबा चए पियो त वज़ीरो खे संदन लोड़े मां लिया पाईंदे ॾिठो आहे। पर जेसि ताईं मूंखे ख़बर आहे त वज़ीर जो अफेयर त कॉलेज में कंहिं छोकिरी सां हलंदो हुयो। उनजी भेण ॻाल्हि पई करे त उन छोकिरी जो फोटो मां भेण खे बि ॾेखारियईं ऐं पीउ ते बि ज़ोर रखी त मूंखे हिन सां पढ़णु आहे। सही थी चई। पोइ जन्नत सां कीअं? जन्नत त रंग जी बि मोचारी हुई ऐं शिकल शुबे जी बि। हिकिड़ी ॻाल्हि चवां, इहो जेको छोकिरो हुयो न, इहो कुंवारी खणी थाणे ते पेश थियो। ख़बर थी थाणे वारनि छा चयसि? छा? उठी ठपियसि ऐं चयूंसि त जवान वाह जो कमु कयो अथई। हा, लख लख मुबारकूं हुजनि। तोबा, अलाए छा थींदो असां न्याणियुनि जो। छॾ तूं हिननि खे, वे भला। ॿुध, मां हाणे हलां थी। छो? अदो साहब ॾिनो घर ईंदो न त मुंहिंजे मथां कावड़ कंदो। छो कावड़ कंदो? इन ई तुंहिंजे भाउ जा करतूत के चङा आहिनि छा? चङो। चाची ऐं चाचा खे सलाम ॾिजां। हा, बाबे अम्मा खे या कंहिं ॿिए खे बि। हल बेशरम। पंहिंजो ख्यालु रखजां। सदोरी सदोरी थी है। आओ जीजी, अचां थी। काॾे मुंहिंजो अजर? जीजी, ओ जीजी, डॉक्टर मां वरी बि तो वटि हली आयो आहियां त संगत सां मुंहुं ॾे त सुठो अथई। छो तेरे दां कोन वरनायो? ॾिस सोट, तूं असां ॿई पाण में सोटाण आहियूं।
इन मामले में पंहिंजी का बि सोटाण वोटाण कोन हलंदी। हा बाक़ी जे सिधा पेर हलंदव त ठीकु, जे न त इहे रस्ता हर कंहिंजे लाइ खुलिया पिया आहिनि। सोडा सोडा या और जोराई चङी न थई। ये पंथ सब कंहिंजा ॾिठल आहिनि। सूल सां हल, इहा न जेका तुंहिंजे मथे में बरोचकी भरियल आहे, इहा कढी छॾ। जे हक़ जी ॻाल्हि आहे, जे हक़ पीउ ॾे बि हूंदो न त विड़ी वठिबो। इहा तोखे भलीअ भित ख़बर आहे। माना तूं विढ़ंदे बाक़ी मुंहिंजे हथनि ते न मेहंदी लॻल आहे। हा साईं, वॾो काट कुआं। अड़े मां वञाए थो मुड़ंदो त इहा खलक खलंदई त पाण में सोट चोरीअ जे माल ते गंढिजी पिया। ऐं तुंहिंजो वञे थो मथो फिरंदो। थधो थी ॻाल्हाए सोट, थधो थी, एॾी गर्मी न ॾेखार। अहिड़ा जज़्बा पाण खे बि ईंदा आहिनि, पर छा कयां, मुंहिंजे दर गलीअ ते बीठो। ॿुधो न अथई, चवंदा आहिनि त दर गली आहे कुते जो बहादुर कबो आहे। अरे कुत्तो हूंदे तूं सीधे जाए जा। मां किसास तो कहें त पाण में मिटायूं ऐं तूं वञी तो बड़ कंदो। न त छा कंदे मुंहिंजा सौट मिठड़ा। मां तुंहिंजो अहिड़ो असर करे सघां थो जो तोखे दुनिया बि न सुञाणी थी। तारा ना पर चल मां साथे कीअं तो हिस्सो वठी मोतबर पुट हिस्सो वठण। बुढ़ी हो जा अब साहब नीला तू ही मुड़ी वन केड़ी मिलके ते आने आयो छा थियो तवा के। मां घणो मुड़ियो मास्टर जी, घणो सठ में घणो बर्दाश्त कयम, पर हाणे मां हिनखे ॾिसी रहंदुसि। अरे चोरी मोतबर थो थिए। छॾ त मां हिनखे छा थे बिड़िया एवढे? हाँ सगारी बारो फिर कुरान गड़ी अच, बारो फिर कुरान गड़ी अच। हाँ ए बिड़िया आयो आंख तव्हां जो ख़राब थियो आहे। तोरो मुहांडो पुट हिस्सो वठण आयो। अब साहब नीला ॿुधा के मन तू ही मुड़ी वन चवंदा न आहिनि त जेको मुड़ियो सो ही जुड़ियो पुट। मुड़ी वन पुट तू ही। जी मूं घणो बर्दाश्त कयो आहे तव्हांजे हिन लाफर पुट खे, सम्झायोसि। अरे तव्हांजी कल थिड़ी आहे या मथो ख़राब थियो आहे तव्हांजो? कल तुंहिंजे हिन कमीने पुट जी थिड़ी आहे चाचा। अबा हिक डाले जी रखता आयो केड़ी मिलके ते अटके आयो। छा थे अटके आयो? हाँ छा थे अटके आयो? तोरो मुहांडो बाटो हिस्सो वठण आयो। तू परे थी त मां हिनखे मज़ो चखायां। सदारी पुट छाजो हिस्सो? कहिड़ो हिस्सो? चाचा ॻाल्हि सम्झण जी कोशिश कर। अरे वरी खणे बूढ़ी। हाँ अरे बस कर बे। झाई चवंदा आहिनि त पंहिंजे दर ते कुतो बि शींहुं हूंदो आहे। सम्झाए न पंहिंजे पुट खे, सम्झाइसि त असांखे पंहिंजो हिसो ॾे। तोखे ख़बर आहे न बाबा बाबा चोरी परे जो- थी त मां हिनखे सम्झायां त हे कीअं तो हिस्सो वठे। अरे परे थी त ॾियां लितर। मोचड़ा हाणे घर त मोकिलियासीं छिगिल बूथ खे। चुप करे बि। बस मां चाहियां थो चुप करे। हाँ साहब बात तूं ॿुधा छा ॻाल्हि आहे? तोखे ख़बर आहे न
चोरीअ जो उसूल छा हूंदो आहे? जेको वारदात में गॾु हूंदो आहे हिसो उन जो हूंदो आहे। बराबर तूं बि त पाण खे वक़्त जो काटकू सम्झंदो हुए न? न तव्हांखे बिछड़ी हुयो न। अरे तू चुप कर वाहियात। छह पर त मूंखां बि वॾा रखिया अथई। अकुल टके जो न सेखारियो अथई हिन लोफर खे। बाबा तू छॾ त मां हिन जो बूथ ॻाढ़ो कयां। पोइ वञी छॾ त मां हिन जो बूथ ॻाढ़ो कयां। अरे चुप बि अचई थी या न? बस बस घणो ॻाल्हायव, घणो ॻाल्हायव। हाणे हिकु लफ़्ज़ बि न सम्झो। चाचा ॻाल्हि ॿुध, मां वरी बि तूं वॾो आं, तुंहिंजो लिहाज़ कयां थो। भली चार चाटोड़ा वाहे किट परवाह कोन्हे, पर हिनखे कोन बचकींदुसि। मां वञा थो। ॻाल्हि ॿुध, तूं हिन खां वॾो आहे न। हाँ तुंहिंजो फर्ज़ हो पाण नंढे खे सम्झाइण। कन घरां उतो निकिरी हला करे अची वेहण आयो आहियां। हाँ अञा हला करे मां विढ़ण आयो आहियां। मां आयो आहियां सम्झाइण, ऐं ही मूंसां विढ़े पियो। हला बि मूं कई आहे। अरे साहब अरे। ॾिना पुट ख़ुदा जे वास्ते मुड़ी वञो। मुंहिंजो त हाथ निकिरे। अलाए छा थो कए मूंखे। अदा मुड़ी वञो, न पंहिंजे मथो ख़ल्क़ खिलायो। छोरी छोरी तू परे थी त मथां को ओलो सलो धक न लॻी पवई। परे थी। जी तुंहिंजे ऐं चाचे जे लाइ मूं वटि इज़त आहे। मां एतिरो नाफ़रमान न आहियां जो तव्हां वॾनि जी बेइज़ती कयां। बहरहाल तव्हांखे एतिरो चयूं थो वञा त पंहिंजे हिन पुट खे सम्झायोसि त संगत सां सिधो थिए, किथे ईअं न थिएसि जो सुभाणे कंडा कटणा पवंसि। बस बस हिस्सो वठण आयो आहे मुहांडो। अब्बल तूं ई खणी हिननि खे आई आहे रत जी रांदि खेॾण खां झल। अबा कंहिंखे झलियां? हुजनि नंढा त चाटोड़ा बि हणान। हाणे आहिनि त मूंखां ॾाढा। अलाह को समक ॾियनि, बाक़ी पंहिंजी भेणी न आहे। अरे घटि में घटि असांजी अछी ॾाढ़ी खे ॾिसनि। केरु आहे असांजो हिननि खां सिवा? बाबा अॼु जे तूं विच में न अची हा त मां हिनखे ॿुधायां हा त कीअं हिसो वठिबो आहे। अरे हाणे ठहियो घणो बात हुई। हल अंदर वञ, अंदर दफ़ा थी अथऊं। ठहियो तो ई त असांजो बेड़ो ॿोड़ियो आहे। अलाह साईं मुंहिंजे हिन बछड़े खे सम्झ ॾे। मां हिन जो छा कयां? अम्मा सधोरी जूद कर मानी पचाए वठ, न त हे तुंहिंजो भाउ ऐं तुंहिंजो पीउ जेको आहे न बुख बुख कंदा राकास वांगुर ईंदा। जेकॾहिं उन्हनि खे टाइम सां मानी न मिली न त उहो सभु इन्हनि मां हिकिड़ी खे खाए वेंदा कचो। आओ जीजी एजो सांझण करे थी वठां। जल्दी करे वठ पुट, जल्दी करे वठ। मूंखे त मथे में चक्कर था अचनि हिन जी ॻाल्हि सोचे सोचे। अलाए छा थो थिए मूंखे। जीजी तूं खट ते वे। हाँ वियां थी। जी पुट। बाबा काॾे? इहो वॾेरे वटि वियो, ख़बर न आहे त छो घुरायो अथसि।
काने तू वञे या कुआड़ी खणी काने तू वञे मां अचां थो जी परेशान न थी पुट इहो ज़ुल्म लॻा जाए कंहिंसां बाबा अचे थो न खे ॿुधाइजांइ मां दोस्तनि सां राति ॿाहिरि वेंदुसि पोइ सां मोटी अल्लाह खे मञे पुट ख़ैर सां मोट जाए सुधोरी हाँ ॾिसे थी इहा कुआड़ी खणी केॾां वियो जीजी मां त कुझु चवां थी त कंध लाहिण थो करे छा कयां छा कयां मां हिन जो सोडल जो बि अलाए काॾे वे एतिरी देरि कई अथसि कर ख़बर सोडल जो बि वॾे ॾींहुं छा चयो वहीअ में उर ज़ोर असां बि कयूंसीं बराबरि कयूंसीं वाह तोबा ज़ारी तो वारो पुट त मूंखां ॿ हथ अञा वधीक नेठ छा चयो नह खे नव कोट हिस्सो पती मोटाण खां ठुप जवाब वॾे मुंहं ते ॾिनाई असुली पिड़ कढे बि आहे या अल्लाह अब्बल पोइ त सुठो कोन थियो हा मां सुठो त वाकई कोन थियो हाणे अलाह को हिननि खे सम्झ असांजी त भेण ई कोन्हे ही छोरो हेॾे कावड़ में आयो कुआड़ी खणी वियो आहे ॿार अलाह ख़ैर करे मुंहिंजो त हाथ निकिरे अलाए छा कंदो वरी जीजी तू खट ते वे छोरे त ख़बर ई नथी पए वॾेरे छा चयो ॿुधाई बि नथो सही माई वॾेरो बि मुंहिंजे करे मुड़ी वियो अथसि न त असली सने बुह मां कढे साॼ अच्छा पाणी पी भला इहो त ॿुधाए इन छोरे बावर कयो छा ते आहे एतिरो बावर अथसि छा ते छाते वरी छाते रत ते बामर अथसि ॿियो वरी छाते अड़े बाहि लॻे अड़े बावर खे जो नंढे वॾे जो लिहाज़ ई नथो करे अलाए छा ते अहिड़ो बावर कयो हिनखे त को लिहाज़ ई न मां त ॿिन्ही खे घणो सम्झायो पुट अचे त तूं सम्झाइंसि मां माता आहीं मन तुंहिंजी का ॿुधे न बा असां रनल खे त तड़ी हिकड़ी थो ॾे असांजी त कोन थो ॿुधई असल मुंहुं हा तो कढी छॾे जीजी अल्लाह भली कंदो तू दिल न लाहे पुट छा कयां मां आहियां मूंखे ख़बर आहे न त मूंखे हुनजी केॾी परेशानी आहे कुझु करे न विझे मूंखे हिनजे करे हुनजी परेशानी थिए थी छा कयां मां हिनजो ओए छा थियो वरी सॾु थियो आहे अलाह ख़ैर करे छा थियो छा थियो सॾु थियो आहे हिकिड़ो मिंट छा थियो अबा अबा के ओ बा पुट साहब ने नो विड़ी पिया थई अरे वाह बारो कर तू न के छड़ा त मां अचां थो जल्दी कर जल्दी सफ़ा खूनी तकरार थी जल्दी पहुंच ॿुधई अब्बल तकड़ो वञ मां थिए चाहंदा अब्बल तकड़ो वञ अब्बल कुझु थिए न जल्दी वञे सोडल जा छा थींदो कुझु न थींदो अब्बल रोयो आहे न ओ मुंहिंजा भोला ओ मुंहिंजा खासी जीजी ख़ैर कचे अरे छोरा ये छा करे आए रे ये छा करी बाबा बाबा जी साहब ने मर जी वियो अरे सालिम ये केड़ो जुल्म कयो तोड़े साहब ने अरे ले भागा सोट जो भी ख्याल नहीं कई अरे ले तुझे कड़ा दो
पंहिंजे सिर खां वधीक ॿिए जो सिर छा? हाणे वरी कहिड़ो बचंदे? हाँ कहिड़ो बचंदे? अरे चाचे हेॾे क़ुरान मुसाफ़त मुर्शिद न्याणियूं मेड़ करे वठी वञी उनखां बख़्शरायूं बि, पर कानून त तोखे न बख़्शींदो न। अरे सजाए मौत न सही, पर उम्र कैद सा भी रुशवा भरे। कुछ तो सोचे आ निभागा, कुछ तो सोचे आ। मां सोचे छॾियो आहे बाबा, मां सोचे छॾियो आहे त साहब ॾिनो मुंहिंजो कारो हो। हाँ तू बके छा थो? कुछ सोच समझ सोडल जापी इनके कुछ समझाए, कुछ सोच। साहब ने तुझो सॉफ्ट होयो, अरे आचारा रत जो भी क्या न कयई। मां चवां थो न त साहब ॾिनो मुंहिंजो कारो हो। अरे आस्ते ॻाल्हाए, जखयूं वेठो आ, को ॿुधी वठे न। इन में आस्ते ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे बाबा? मां कारो मारे को ॾोह त न आहे कयो। अरे सोढा बेगैरत तू आ, मां न, जो पंहिंजे खानदान ते कारा जो टिको आणा। मां पंहिंजे नक तां टिको लाथो आहे बाबा, को ॾोह त न आहे कयो। अरे अरे यो त ॿुधाए ज़ालिम, कैसा कारो कयो अथई हिन मज़लूम मां सां, या हिन निभागी भेण सां? ॿुधाए न कैसा कारो कयो अथई? सदोरी कारी आहे बाबा, सदोरी कारी आहे। मुझे धिकारी लाए, मुझे कुछ धिकारी लाए, कारी लाए। मुझे मुझे खबर आ जाएगी, मुझे सदोरी मुझे कुछ दी सती सती आए, कारी लाए। इहो तो पाजो ढोल काल देला, मुझे दिए ते कारे जो इंसान तोड़ी, पाजी सजा का बचण देला तू मुझे दिए के कारी कयो, पर मुझे दी कारी लाए, मुझे दी गाड़ी आ गाड़ी। जीजी तू मां इन जे करे चवां थो विच में न पओ त मथां कुआड़ीअ जा वार थियूं तो ते। अरे तो जरो बेगैरत का में वरंदो बिचा, तो जरे बेगैरत पुत्र का में वरंदो बिचा। तू पांजी सजा का बचण जे लाए पांजी भेण जी मथा इल्जाम थोड़ी, इल्जाम थोड़ी। अरे न तू बस कर, तू बस कर। सोडल भी यो नाका, यो जुल्म मुझे धिकारी ना है, मुझे धिकारी मां चवाए तू हाणे बकवास बंद कर त अची मां न तोखे वठां। हाँ माने अची मुके तवा भई मैं पुत्र मुते कुआड़ी जवान कयो, मां पिठी आया। सदोरी मां तू दिल चाहे कर, तुझी सदोरी जो वार भी विंगो थियण न ॾींदुसि मां आया न। अब्बल मां कारी ना आया, अब्बल मां पे खुदा आया, मैं कारी ना आया, अब्बल मुझे न मरा जा। हाँ मुझे अम्मा। अच्छा बाबा नया मैं कारी, अब्बल पंहिंजो पुट मों सां ईंदे। अरे तो कम अहिड़ो कयो आहे, तो कम अहिड़ो कयो आहे।
बाबा बाबा मां कारो मारे कोडो त ना कयो। अरे केरो एतबार कंदो तुझी ॻाल्हि ते केरो। कारी मारींदुसि हर कोई एतबार कंदो कानून में, पर जिन कारी के बचाई बाबा त पोइ तूं बि राज में गंद खणी न सघंदे। ऐं पंहिंजे पुट तां बि हथ खणणो पवंदई। ऐं हा इहो बि यादि रख बाबा त मूंखे फाहीअ न आहे चढ़णो जेसी ताईं कारी न मारींदुसि तेसी ताईं पुलिस खे हथ न ॾींदुसि। सोचे वठ बाबा, सोचे वठ पुट बचाईंदे या धीअ। छातो सोची छातो सोची अरे सोचा हेॾा मुंहिंजी मसनूम थी होॾा मुंहिंजी पीढ़ीअ जो वारिस मुंहिंजो पुट धीअ खे तो बचाया त पीढ़ी थी वञे। कया त छा कया, कहिड़ो कारो पोइ कया। अच्छा दोरन पापी पुटली जे करे पंहिंजे धीअ जी कुर्बानी ॾींदे न सडल पी कॾहिं बि न, कॾहिं बि न थींदो। अरे पीढ़ी बचाइण लाइ कुर्बानी मूंखे ॾियणी पवंदी या ॾियणी पवंदी। इहा कुर्बानी न आहे, इहा कुर्बानी न आहे, इहो ज़ुल्म आहे, ज़ुल्म ज़ुल्म आहे, ज़ुल्म आहे। हाँ ज़ुल्म आहे त ज़ुल्म ई सही। सतन खां इहो ज़ुल्म थींदो त आयो आहे। जीजी मां अॼु त कोन थो कयां न। जीजी तुंहिंजो कमु न आहे गैरत जे कमनि में ॻाल्हाइण। अरे इहा गैरत न आहे, न आहे इहा गैरत, इहा बेगैरती आहे, बेगैरती। सदियुनि खां त ॿाहिरि पंहिंजी भेनरुनि जी इज़त बचाईंदे हिफ़ाज़त कंदे पंहिंजी भेनरुनि त कुर्बान थींदा आया आहिनि। पोइ ये पंहिंजा पाप लिकाइण लाइ न्याणी जी कुर्बानी जी रसम कॾहिं पई अबल ऐं कंहिं में थी। तूं चोरी विच में न ॻाल्हाए, तूं कारिया कारिया कारिया। कारी न है अदल मां, अदल भला ते करे मूंखे कुर्बान करण जो फैसलो करे छॾियो थो। अदल अदल ॿुधी थो न? अदल मूंसां ॻाल्हाए त सही, मुंहिंजे मरण खां पहिरीं छा मूंसां ॻाल्हाए बि नथो सघी? चवां थो त तूं कारी आई ऐं कारी कंहिंजी बि भेण न हूंदी। पर मां तुंहिंजी भेण आहियां मां तुंहिंजी भेण। केतिरा दफ़ा चवां त कारी कंहिंजी भेण न थींदी। कारी जो को त भाउ थींदो हूंदो न? न कारी जो को बि भाउ थींदो। कारी जो भाउ थींदो आहे ऐं हर भेण जूं कारी हूंदे बि कुझु आसूं हूंदियूं आहिनि, कुझु उम्मीदूं हूंदियूं आहिनि। अदल अदल मूंखे मोकल ॾे त मां पंहिंजा अरमान, पंहिंजूं सभु आसूं उम्मीदूं पूरियूं कयां, पोइ भले पंहिंजो न अदल मूं तो लाइ मेड़ जी मेहंदी साड़ रखी आहे। उहा त पंहिंजे हथड़नि थियण ॾे मुंहिंजी चीचल मां जा पुट। न
अदल तू तो चले हाला जो असर चुराए रखियो उन्हें जो पलो था बथन दे मुझे अपन पुन्ना चयम त न न न तू करी आई कार्य जो सिर्फ एक ही इलाज मौत हुआ तमाक घणा ही अंगल सिटे रखिया हुआ तुझी शादी जॾहिं चलाए पर सभिनी सही हिकिड़ो अंगल ता गाए अदल मुझे मथे ते हथ रख अदल मुझे मथे ते हथ रख चयम त तू करी आई एक कार्य ते हथ ना रखबो कुआरी रख बिया पोइ बि तोखे दुआऊं ॾींदे तुंहिंजे सेरा थी चवां अहिड़ा ॾींहं मुंहिंजा कबूल घुरिया अहिड़ा ॾींहं मुंहिंजा मौला तो कबूल घुरिया चलो मुझे अतुल जो हिकु करे करार थियो चलो मुझे अतुल जा वेड़ा वस अतुल धीरे जमे तो मुझे दाज जो हक समझी उन जो नालो सधोरी रख जा रखंदे ना उन जो नालो सधोरी आज रखंदे ना उन जो नालो सधोरी तो जो मान मत उड़ने मां हिक भेण त चा पर दुनिया जो हजार भेण तो दिल पर भाग का कुर्बान बने जे सीध त हथ रखण त नाबरी वारी थे न ते सीध ते हिक नजर शफकत वारी न त सीधा थी कुआड़ी लाइ सहर वारी सही अच्छो मुझे बिठल बाप तो जो पास बताओ कर और भी देखो मुझे खून तोते बख्शा मुझे खून तोते बख्शा सलाम हुजे नाटक जे नंगी सोडे के जे देरी सही पर पांजो संग सुञातो मुबारक हुजे नाटक जे सर्जिंदड़ डायरेक्टर जे नंगिन के पांजो नंग सुञाण जो दाव दिनो ऐं खीरूं लहणियूं लेखक जे पांजे कलम जी ताकत सां समाज जे हिन कुधी रस्म खिलाफ जिहाद कंदे नंगिन के नंग सुञाण लाइ आईनो ॾेखारियो असां सभिनी गॾिजी नंगी नंग सुञाण ज़रिए पंहिंजे न्याणियुनि मथां ओलारल उभी कुहाड़ीअ खे उछलाईंदे ॾेखारियो त आहे पर असांजी असुल कामयाबी तॾहिं आहे जॾहिं को हक़ीक़त में नंगी पंहिंजो नंग सुञाणींदे पंहिंजी कुहाड़ी उछलाईंदो छो त उभी कुहाड़ी रुगो सिंध जे दुश्मन जे सिर ते ठहे थी या उभोई कुहाड़ी ठहे थी ॻाढ़े रेटे झंडे जे विच में